वगण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण में समाजी तंज़ीम अल मुगेरी नौजवान सोशल वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां बल्दियाती इलेक्शन के हवाले से एक शानदार गॾिजाणी थी गुज़री है। जॾहिं त इन प्रोग्राम में ऑल पाकिस्तान मुगेरी इतिहाद के चेयरमैन और सोशल वर्कर मीर हमायो खान मुगेरी खसूसी तौर शिरकत कई है। जीअं त इन प्रोग्राम में टाउन वगण यूनियन काउंसिल यारो देरो से ताल्लुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरिन के मोजिज़ रईस दीदार अली पोहर डॉक्टर अमानुल्लाह ऐं ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त टाउन वगण समेत इलाइक़े जे यूसी यारो देरो में आज़ाद उम्मीदवार बीहण जो ऐलान करियूं था। इन मौके ते समाजी तंज़ीम के अगवान यार मोहम्मद मुगेरी खिताब कंदे चयो त असांजो मकसद सिर्फ इहो आहे त नौजवान क़यादत ऐं अवाम दोस्त अॻिते अचे, बल्दियाती इलेक्शन में हिस्सो वठे, पंहिंजे इलाइक़नि में कामयाब थी अवाम जी बेलोस खिदमत करे भरपूर किरदार अदा कनि। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।